खबर अवां शेयर कंदासीं चंबड़ खां जिते ॻोठ रावत लगारी वासी नींग चाकर शाख में बुॾी फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर कयूं पिया। चंबड़ खां 13 वरियनि जो फैज़ मोहम्मद सोलंकी शाख में बुॾी फोत थी वियो आहे, जंहिंजे घर में कोहराम मतल आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर एहसान ओठी। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, चंबड़ में जो रावत लगारी है वासी है 13 वरनि जो नींगर फैज़ मोहम्मद पुट मुनवर सोलंकी पोरियत है जो को अज सुबह जो गायब थी वियो। ॻोठाण पारां ॻोल्हा कई वारसनि पारां ॻोठ मथां चाकर शाख 1.5 किलोमीटर फासले ते हुन लाश नज़र आयो जो लुड़ंदे ॻोठाण पारां कढियो वियो। ॿुधायो वञे पियो त नींगर जेको सुबुह जो घणा रांदि खेॾे रहियो घर जा गुम थी वियो ऐं हिनखे ॻोल्हा कई वई। इहो ॿुधायो पियो वञे थो पंहिंजो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो ऐं लाश चंबड़ आंदो वियो, जिते डॉक्टर पारां तस्दीक कई, जंहिं महिल जो लाश घर आंदो वियो ऐं हिन वक़्तु हुन कोहराम मतल आहे। जी वॾी महिरबानी नाज़िन। चंबड़ खां एहसान ओठी असांखे तफ़सील न आहिनि। चंबड़ खां इहा ख़बर अवां ताईं पहुचाईसीं। ॻोठ रावत लगारी वासी नींगर चाकर शाख में बुॾी फोत थी वियो आहे। 13 वरियनि जो फैज़ मोहम्मद सोलंकी शाख में बुॾी फोत थी वियो आहे, जंहिंजे घर में कोहराम मतल आहे।